प्यारा शागिर्दो, थर एजुकेशन यूट्यूब चैनल में भली कार आऊं या कृष्ण परमार। अॻी वीडियो में असां सिंधी ॿिए किताब जो सबक 22 पढ़ियोसीं। अॼु असां पढ़ंदासीं सबक 23। हिन सबक में अहसासनि जूं ॻाल्हियूं आहिनि, बचत जूं ॻाल्हियूं आहिनि, जीवन खे सुखियो जीअण जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इहे ॻाल्हियूं कनि थियूं ॿ छोकिरियूं थना ऐं निदा। हिन सबक में लफ़्ज़नि जी माना ऐं हिन सबक जी मश्क कंदासीं। पहिरीं अचो सबक खे पढ़ूं। सबक 23। सियाणी छोकिरी थना निदा, तो ही रंधिणे में पाणीअ जो नलको छो खोले छॾियो आहे? निदा, अधी मूंखां ॻाल्हि विसरी वई, आउं इझो थी बंदि करियां। थना, अलाह केतिरो न पाणी ज़ियान थी वियो आहे। असांखे पाणीअ जो क़दुरु करणु घुरिजे। निदा, अधी तूं बिल्कुलु सच पई चवीं, ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदसि। थना, शाबाश, हर शइ में बचत करणु घुरिजे। बचत करणु तमामु सुठी आदत आहे। ईअं करण सां असां कॾहिं बि ॾुखिया न थींदासीं। निदा, अधी ॿियूं वरी कहिड़ियूं शयूं आहिनि जिन में बचत करणु घुरिजे? थना, अधी कमरे में केरु न हुजे त बल्ब ऐं पखो बंदि करणु घुरिजे, जीअं बिजली ज़ियान न थिए। गैस जो चुल्हो बि अजायो न ॿारिजे। अहिड़ीअ तरह ॿियनि शयुनि जी बचत करणु घुरिजे। निदा, खाधो बि पेट भरे न खाइजे छा? थना, खाधो भली खाइजे पर अजायो ओभर करे फिटो न कजे। जेतिरी ज़रूरत हुजे खाधो ओतिरो रधिजे ऐं खाइजे। निदा, तव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हाणे आउं अॻिते ईअं कंदसि। हाणे अचो त हिन सबक जा कुझु लफ़्ज़नि जी माना करियूं। सियाणी माना ॾाही अकुल वारी। थना छोकिरी जो नालो आहे जंहिंजी माना आहे तारीफ़। निदा छोकिरी जो नालो आहे जंहिंजी माना आहे ख़ुशी। रंधिणे माना बोरची खाने। विसरी वई माना भुलिजी वई, यादि न रही। इझो माना हाणे ई, जल्द। ज़ियान माना नुक़सानु। क़दुरु माना ख़्यालु, इज़त, मान, मर्तबो। ॿीहर माना ॿिए दफ़े, वरी। ग़लती माना भुल, ख़ता। शाबाश माना वाह वाह। बचत माना नफ़ो, मुनाफ़ो, किफ़ायत। आदत माना ख़सलत, खूबी। अजायो माना बेकार, फज़ूल। भली माना बेशक। ओभर माना खाइण खां पोइ बचियलु खाधो। फिटो करणु माना उछलाइणु। ज़रूरत माना घुरिज। हाणे अचो त हिन सबक जी मश्क करियूं। हिन मश्क जो पहिरियों हिसो आहे, ॿुधायो त अलिफ़ सवाल आहे, निदा खां कहिड़ी ॻाल्हि विसरी वई? हिन जो जवाबु आहे, निदा खां रंधिणे में पाणी जो नलको बंदि करणु विसरी वियो। ॿिए सवाल आहे, बिजली कीअं बचाइजे? हिन जो जवाबु आहे, जॾहिं बि कमरे में केरु न हुजे त बल्ब ऐं पखो बंदि करणु घुरिजे। ईअं करण सां बिजली बचाए सघिजे थी। जीम सवाल आहे, पाणीअ जो इस्तेमालु कीअं कजे? हिन जो जवाबु आहे, पाणी जो इस्तेमालु बि ख़्याल सां करणु घुरिजे। जेतिरो पाणी ज़रूरत में हुजे ओतिरो वक़्तु नलको खोलिजे। ज़रूरत खां पोइ नलको बंदि करणु घुरिजे। दाल सवाल आहे, गैस जी बचत कीअं कजे? हिन जो जवाबु आहे, जॾहिं बि का शइ पचाइजे त गैस खे ओतिरो खोलिजे जेतिरी ज़रूरत हुजे। खां मुकमल गैस खोले घणी बाहि करे न त गैस खे ज़ियान कजे ऐं न ई थांवनि खे साड़िजे। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़ पढ़ो ऐं लिखो। लफ़्ज़ आहिनि नलको, पाणी, ज़ियान, ग़लती, बचत, बिजली, आदत, इझो। हिन मश्क जो टियों हिसो आहे, पाणीअ जी अहमियत बाबति 5 जुमिला लिखो। जुमिला आहिनि, पाणी अलाह ताला जी हिकु वॾी नेमत आहे। ॿियो जुमिलो, अलाह ताला हर ज़िंदह शइ खे पाणीअ मां ठाहियो आहे। टियों जुमिलो, जेकॾहिं पाणी न हुजे त जानदार मरी वेंदा। चोथों जुमिलो, पाणी ज़रूरत वक़्तु इस्तेमालु कजे। पंजो जुमिलो, असांखे पाणीअ जो क़दुरु करणु घुरिजे। हिन मश्क जो चौथों हिसो, यादि रखो त पाणीअ जो नलको खुलियलु न छॾिजे। घर या कमरे में केरु न हुजे त बल्ब ऐं पखो बंदि कजे। गैस जो चुल्हो अजायो न ॿारिजे। खाधो ओभर न कजे। अजायो ख़र्च न कजे। प्यारा शागिर्दो, अॼु असां सिंधी ॿिए किताब जो सबक 23 पढ़ियो आहे। अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।